अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबियाइ वल मुरसलीन सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन सुम्मा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाहा व क़ूलू क़ौलन सदीदा सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीनुर रऊफ़ुर रहीम बिबरकति इन्नल्लाहा व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अस्सलातु वस्सलामु अलैका या सय्यिदी या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या सय्यिदी या रहमतल लिल आलमीन सुम्मा अम्मा बाद। मुअज़्ज़ज़ व मुहतशम सामईन ज़ी वकार, एक सवाल जे जवाब जे हवाले सां मां तव्हांजी ख़िदमत में हूअं त पुछण वारे ग़ालिबन ईअं ई पुछो त मूंखे जवाबु ॾियो, पर मूं हुननि सां वाइदो कयो त तव्हांखे मां जवाबु वीडियो जी सूरत में पेश कयां त जीअं ॿुधंदड़नि खे ॿुधण में, सम्झंदड़नि खे सम्झण में ऐं हिक जे बजाए घणनि खे फ़ाइदो हासिलु थिए। उहो सुवालु हीअ आहे त इस्लामी तारीख़ ऐं असां मुसलमाननि मां हर हिकु वाक़ुफ़ु आहे जंहिंजी बि नज़र इस्लामी तारीख़ ते आहे, ख़ासि तौर ते त ताबईन जे सरदार जंहिंजे लाइ चयो वेंदो आहे सय्यिदु ताबईन हज़रत सय्यदना ओवैस क़रनी रदी अल्लाह ताला अन्हु, उन जी क़ब्र मुबारक मज़ार मुबारक किथे आहे? हिकु सुवाल जो ॿियो हिसो हीअ आहे त छा उन्हनि जे क़ब्र जो वजूद असांजे हिन इलाइक़े सिंध में किथे आहे या न। मां सभिनीनि खां पहिरियां तव्हांजी ख़िदमत में मुख़्तसर तौर ते हज़रत सय्यदना ओवैस क़रनी, बाज़ माण्हू चवंदा आहिनि क़रनी, रे खे जज़म ॾींदा आहिनि, पर इहो क़रन आहे, रे ते ज़बर आहे। पहिरीं ॻाल्हि, सय्यदना ओवैस क़रनी सय्यिदु ताबईन रदी अल्लाह ताला अन्हु जे मुतालिक़ कुझु ॻाल्हियूं अर्ज़ कयां। ओवैस क़रनी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़मानो, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो वक़्तु ऐं पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो नबूअत जो जेको ज़ाहिरी पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व सल्लम हयाती गुज़ारी, उन वक़्त में उहो वक़्तु उन्हनि खे मिलियो। पर सय्यदना ओवैस क़रनी रदी अल्लाह ताला अन्हु नबी पाक जी ज़ियारत ज़ाहिरी सूरत में न करे सघिया। उन जो सबबु ख़ुदि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम बयानु फ़रमायो आहे। मुस्लिम शरीफ़ में मशहूर हदीस आहे, उन खां अलावा सीरत जे समूरनि किताबनि हदीस जे मसानिदो मुतून में इहा ॻाल्हि मौजूदु आहे। हदीस शरीफ़ आहे त पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सय्यदना उमर फ़ारूक ऐं सय्यदना अली करमल्लाहु वजहुल करीम खे इरशाद फ़रमायो। ऐं हदीस बयानु करण खां अॻु में मां इहो बि अर्ज़ु कयां त हीअ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे इल्म ग़ैब जे हवाले सां बि हिकिड़ी जेको आहे सो निशानी आहे, वाज़िह ऐं रोशन निशानी आहे। पाण करीमन फ़रमायो सय्यदना अली खे, सय्यदना उमर खे, या उमरो व या अलियो इज़ा अंतुमा लक़ीतुमाहु फ़तुलुबा इलैहि अन यस्तग़फ़िर लकुमा यग़फ़िरुल्लाहु लकुमा। ऐं उमर ऐं अली, जेकॾहिं तव्हांखे उहो मिले, माना हज़रत ओवैस क़रनी नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व सल्लम सां मुलाक़ात कान थी आहे, पाण करीबन फ़रमाइनि था ओवैस क़रनी तव्हांखे मिले, जॾहिं तव्हां हुन सां मिलो त उन खां पंहिंजे लाइ दुआ घुराइजो, अल्लाह तव्हांजी मग़फ़िरत फ़रमाईंदो। सभिनीनि खां पहिरियां इहा ॻाल्हि ज़हन में रहे त हिन हदीस मां इहा ॻाल्हि बि साबित थी त वॾे शान वारो कंहिं नंढे खां, जीअं हज़रत उमर ऐं सय्यदना अली वॾे शान वारा आहिनि, सहाबी आहिनि, पंहिंजे पाण खां बज़ाहिर रुतबे में घटि खां दुआ घुराए सघे थो। ऐं इहा सुठी ॻाल्हि आहे, सुन्नत सहाबा आहे। दुआ जे लाइ क़ैद न आहे त वॾे खां घुराइजे। पाण करीमन उन्हनि ॿिन्ही खे फ़रमायो त उन खां दुआ घुराइजो। नंबर टे ॻाल्हि त बख़्शल बानो बि पंहिंजी मग़फ़िरत लाइ दुआ घुराए सघे थो। हज़रत उमर, हज़रत सय्यदना अली करमल्लाहु वजहुल करीम उन्हनि बाननि मंझां आहिनि जिन खे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजी ज़ाहिरी हयाती मुबारक में ई जन्नत जी बिशारत अता फ़रमाए छॾी हुई। त उहे त बख़्शल आहिनि, पर उन जे बावजूदु दुआ जी हाजत हर लम्हे इंसान खे आहे। दुआ घुराइणु मग़फ़िरत जी, इन सां कंहिंजो ग़ैर मग़फ़ूर हुजणु, अण बख़्शियल हुजणु साबित नाहे थींदो। बहरहाल नबी पाक हुननि खे ईअं फ़रमायो।
ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जहिड़ी तरह सीरत जे किताबनि में आहे त पाण हुज़ूर जे ज़ाहिरी विसाल मुबारक, ज़ाहिरी हयाती मुबारक, पर्दो फ़रमाइण खां पोइ हज़रत अवैस करनी खे ॻोल्हींदा रहिया। अबू बकर सिद्दीक़ जो ज़मानो आयो, अवैस करनी खे ॻोल्हींदा रहिया। तां त सुहिणे उमिरि जो पंहिंजो ज़मानो आयो, 10 साल गुज़री विया। आख़िरी उहो साल जंहिं साल में हज़रत उमर जो विसाल मुबारक थियो आहे। पाण हमेशह हज जे मौक़े ते माण्हुनि खां पुछंदा हुया त यमन वारो तव्हां अवैस करनी खे सुञाणींदा आहियो या न। बहरहाल जंहिं साल में संदुन विसाल मुबारक थियो आहे, शहादत थी आहे, उन साल में पाण अबू कुबैस जबल जे मथां बीही करे पाण इहो सुवालु फ़रमायूं त अवैस करनी खे केरु सुञाणे थो। सीरत जी किताबनि में मौजूदु आहे त हिकिड़ो पोढ़ो यमन जो उहो हज़रत उमर फारूक वटि हाज़िर थियो ऐं अर्ज़ु कयईं, मूंखे ख़बर नाहे त तव्हां अलाए कहिड़े अवैस खे ॻोल्हे रहिया आहियो, पर असां सां गॾु हज ते मुंहिंजो भाइटियो आयो आहे जेको असांजा उठ अरफ़ात में चारे रहियो आहे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे मुतालिक़ इहो मौजूदु आहे। पाण सैयदना उमर फ़रमायो त किथां जो आहे? हुननि चयो त कर्न जे इलाइक़े जो आहे, फ़लाणे ॻोठ जो आहे, फ़लाणे एरिया जो आहे। पाण फ़रमायूं, पाण उन जी ॻाल्हि ॿुधी अणॿुधी करे छॾियूं, पाण सुञाणे वरितऊं त उहो ई माण्हू आहे जंहिंखे मां ॻोल्हियां पियो। हज़रत उमर हज़रत अली खे वरितो ऐं सिधो अची अरफ़ात जे मैदान में पहुता। ॾिठऊं छो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवैस करनी जूं निशानियूं बयानु फ़रमायूं। ॾिठऊं त नमाज़ पढ़ी रहियो आहे। नमाज़ खां जीअं फ़राग़त थी, सैयदना अवैस जी पाण सलाम वरायूं। सलाम वराइण खां पोइ अवैस करनी जवाब अता फ़रमायो। पाण फ़रमायूं त तव्हांजो नालो छा आहे? हज़रत अवैस करनी जवाब अता फ़रमायो, मुंहिंजो नालो अब्दुल्लाह आहे। पाण जवाब अता फ़रमायूं, हर बानो अल्लाह जो बानो ई आहे, अब्दुल्लाह जी माना अल्लाह जो बानो आहे, पर उहो नालो ॿुधाए जंहिं नाले सां तोखे तुंहिंजी अमड़ सॾींदी आहे ऐं तुंहिंजे वालदेन तुंहिंजो नालो रखियो आहे। पाण फ़रमायूं त तव्हांजो मां मिस्कीन में कहिड़ो कमु आहे? पाण जवाबु ॾिनऊं त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अवैस करनी जूं जेके निशानियूं बयानु फ़रमायूं सभु तव्हां में मौजूदु आहिनि, सवाइ हिकिड़ी निशानी जे उहा पक करणी आहे। पाण फ़रमायूं, हा मां अवैस ई आहियां, करन जो आहियां, मुराद क़बीले सां मुंहिंजो ताल्लुक़ु आहे। पाण फ़रमायूं, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, अवैस करनी उहो बानो आहे इज़ा कान यौमुल क़ियामत क़ील लिल इबाद उदख़ुलुल जन्नह व युक़ालु लिउवैसिन क़िफ़ फ़शफ़अ फ़युशफ़िउहुल्लाहु अज़्ज़ व जल्ल फ़ी मिस्लि अदद रबीअत व मुदर। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फ़रमायो आहे, जॾहिं क़यामत जो ॾिहाड़ो थींदो त अल्लाह तबारक व तआला बाननि खे जन्नत जे दरवाज़े ते रोकींदो ऐं हज़रत अवैस करनी खे विहारींदो ऐं रब फ़रमाईंदो, ओ अवैस करनी, मां अल्लाह तोखे इजाज़त थो अता फ़रमाए त शफ़ाअत कंदो वञु, मां अल्लाह तुंहिंजी शफ़ाअत क़बूल फ़रमाईंदुसि। ऐं अल्लाह साईं रबिया ऐं मुदर क़बीले जे माण्हुनि जे तादाद जेतिरा बाना सुहिणे अवैस करनी जी शफ़ाअत ते जन्नत में दाख़िल फ़रमाईंदो। इहो अवैस करनी जो मक़ाम आहे। हज़रत उमर फ़रमायो त तव्हां में पक करणी आहे, निशानी कहिड़ी आहे? हुज़ूर फ़रमायो हुयो त उनखे चिटरी, सिंधीअ में तव्हां चिटरी चओ, चिटरी जी बीमारी, बर्स जी बीमारी थी हुई। हुन अल्लाह खां दुआ घुरी हुई त या अल्लाह मूंखां हीअ बीमारी दूर फ़रमाए, पर उन जे खाॿे हथ ते बाज़ किताबनि में खाॿे कुल्हे ते बाक़ी अञा चुटो ऐं हिकिड़ो निशान मौजूदु आहे। असां उहो निशान था ॾिसणु घुरूं। हज़रत अवैस करनी रज़ी अल्लाह ताला उन्हनि खे उहो निशान ॾेखारियो। पाण फ़रमायूं, हाओ तूं उहो ई अवैस आहे, असां तोखां दुआ था घुरूं त तूं असां तोखां दुआ घुरायूं था, छो त नबी साईं असांखे हुकुम फ़रमायो हुयो तूं असांजे लाइ दुआ घुर। सैयदना अवैस करनी उन्हनि जे लाइ दुआ घुरी ऐं हज़रत उमर ॿियूं बि हुननि सां ॻाल्हियूं कयूं। बहरहाल सैयदना अवैस करनी रज़ी अल्लाह ताला जो इहो शान आहे जो उमर फारूक ऐं सैयदना अली करमल्लाहु वजहुल करीम उन्हनि खां दुआ घुराइनि पिया। सैयद ताबईन जो संदुन लक़ब मुबारक आहे ऐं संदुन शान मुबारक ही आहे त जॾहिं पाण विसाल फ़रमायूं, इंतिहाई ग़ुरबत जो हाल आहे, मिसकीनी जो हाल आहे। पाण जॾहिं विसाल फ़रमायूं, हरिम बिन हयान उन्हनि जो साथी मुहबत कंदड़ आहे, उहो त फ़रमाए जॾहिं अवैस करनी जो विसाल थियो त संदुन सॼी ज़िंदगी पाण ई ग़ुरबत में गुज़ारियो, पर विसाल महल संदुन मथे मुबारक जे भरिसां हिकिड़ो थेलो पयल हुयो। जंहिं थेले खे खोलियो वियो त उन थेले जे अंदरि 2 कपिड़ा पियल हुया। हिकु कपिड़े जे मथां लिखियलु हुयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, बिस्मिल्लाहि बराअतुम मिनर रहमानिर रहीम ले अवैसिल करनी मिनन नार। अल्लाह बाझ वारे रहम वारे पालण हार जे तरफ़ां दोज़ख खां छोटकारो आहे अवैस करनी जे लाइ। ॿिए कपिड़े ते हीअं लिखियलु हुयो हाज़ा कफ़नुन
ले अवेस क़रनी मिनल जन्नह, हे कफ़न व अवेस करनी जे लाइ जन्नत मज़ा। इन शान वारो इन मान वारो बुज़ुर्ग अञा ॿुधो, फरमाइनि था त असां क़बर खोटण जे लाइ वियासीं, ॾिठोसीं त अॻे ई क़बर खोटी पई हुई, उन में निशान हुया, लहद बि उन में अंदरि तयारु हुई, कफ़न बि जन्नती आहे ऐं हुननि जो जेको जिस्म मुबारक जंहिं क़बर में आहे उहा बि अॻे ई तयारु आहे। बहरहाल उनखे दफ़न कयो वियो। हज़रत अवेस क़रनी जा फ़ज़ाइल मनाक़िब मूंखे बयानु कोन्हनि करणा, मां ॻाल्हि मुख़्तसर कयां, असुल सुवाल जे जवाब जी तरफ़ अचां। किथे दफ़न थियो आहे, उनजी मज़ार मुबारक किथे आहे, सिंध में आहे या न? पहिरें जुज़ जो जवाबु हीअ आहे त आलिमनि जा पूरी तारीख़ जा किताब ॻोल्हे ॾिसो, उन्हनि में हज़रत अवेस क़रनी जे विसाल जा जेके मक़ामात आहिनि उहे केतिरा ज़िक्र थिया। सभिनीनि खां पहिरियां आज़रबाईजान, इन मुल्क में हींअर बि क़बर मौजूदु आहे, उते जे लाइ किताबनि में मौजूदु आहे। नंबर 2 सिकंदरी आहे, मिस्र जो शहरु आहे, उन में मौजूदु आहे। नंबर 3 हिन वक़्तु, असुल में उहो शाम जो एरियो आहे, पर हिन वक़्तु उहो जेको आहे सो तुर्की वटि आहे, दयार बकर जो इलाइक़ो आहे, उन में शहरु आहे सिर्त, उन सिर्त शहर में उन्हनि जी क़बर आहे 3। नंबर 4 यमन में तुरैबा जो ॻोठु आहे, ज़बीद जे वेझो तुरैबा, उन में सैयदना अवेस क़रनी जे मज़ार जे मुतालिक़। ऐं आख़िरी 5 रक़्क़ा, शाम सूरिया, उन जो शहर रक़्क़ा हुआ, उन रक़्क़ा में हज़रत अम्मार बिन यासिर जो जी बि मज़ार मुबारक आहे। इहे आलिमनि जा कौल आहिनि, आज़रबाईजान में, रक़्क़ा में, सिकंदरिया में, दयार बकर जे शहर सिर्त में, ऐं तुरैबा ज़बीद माना यमन में। इहे 5 शहरनि जा नाला आहिनि। अहिड़ी तरह ईरान जे लाइ बि आहे, पर 5 खां या 6 खां वधीक कंहिं बि शहर जो नालो मौजूदु न आहे। पहिरें सुवाल जो जवाबु मां अञा वज़ाहत सां ॾियां। बहरहाल एतिरनि शहरनि जा नाला मौजूदु आहिनि त हिते हिते मज़ार शरीफ़ मौजूदु आहे काथे? आलिमनि जो फरमाइणु आहे, जाॾे घणनि आलिमनि जी जेका आहे सो राय आहे उहा इहा हुआ त पाण शाम जे शहर रक़्क़ा में मदफ़ून आहिनि। 5-6 शहरनि जा नाला तारीख़ जे किताबनि में मौजूदु आहिनि, पर उन्हनि मां राजिह कौल, वधीक बहितर कौल हीअ आहे त संदुनि क़बर मुबारक, मज़ार मुबारक रक़्क़ा शाम में आहे। हाणे अचो त सिंध ॾे अचूं। असांजी सिंध खे अलाह साईं वॾो मक़ाम अता फ़रमायो आहे। अलाह तबारक व तआला हिन में भलारनि बुज़ुर्गनि जा मक़ाम, उन्हनि जूं मज़ारूं, उन्हनि जो वजूद, आलिम सॻोरा मौजूदु रहिया। सिंध जे शान ऐं सिंध जी बुज़ुर्गी खे अलाह हूअं ई वधायो आहे, इज़त अता फ़रमाई आहे, पर कूड़ी शइ सां कंहिं शइ जो शान वधंदो न आहे, घटिबो आहे। पोइ जेकॾहिं ईअं हुजणु घुरिजे, माण्हू चवे त मां कूड़ हणी कंहिं शइ जो मक़ाम वधायां, त पोइ नऊज़ बिल्ला छा असां काबो बि खणी हिते आणींदासीं? अर्ज़ु करण जो ई मक़सदु आहे त कंहिं बि किताब, कंहिं बि बुज़ुर्ग, कंहिं बि आलिम, कंहिं बि तारीख़, कंहिं बि सीरत, सिंध में हज़रत अवेस क़रनी जो मक़ाम, उन्हनि जी मज़ार मुबारक, उन्हनि जी क़बर मुबारक किथे बि कंहिं बि न लिखी आहे। कि असांजे सेवण जे तरफ़ में हिकिड़ी क़बर मौजूदु आहे, जंहिंमें सिर्फ़ु अवेस क़रनी न बल्कि उन्हनि जी वालदा जी बि क़बर ठही पई आहे। सिंध में उन्हनि जो वजूद ई न आहे, कॾहिं हू आया ई न आहिनि, न ई कंहिं तारीख़ जे किताब लिखियो आहे। इहे हथ ठोकियूं मज़ारूं, हथ ठोकिया जेके माण्हू कूड़ियूं क़बरूं था ठाहिनि, अलाह तबारक व तआला उनखे हिदायत अता फ़रमाए। पर इहा ॻाल्हि मां दुबारा रिवाइंड कयां, हज़रत अवेस क़रनी जी मज़ार मुबारक शाम जे शहर रक़्क़ा में मौजूदु आहे, हज़रत अम्मार बिन यासिर जे वेझो। ऐं सिंध में उन्हनि जो अचणु कॾहिं थियो ई न आहे। इहा मज़ार मुबारक जेका मौजूदु आहे कंहिंजी आहे, उहो अलाह थो ॼाणे, ठाहिण वारनि खां पुछिजे। ऐं आख़िर में मां सिंध जे वॾे मशहूर आलिम हज़रत मखदूम अब्दुल वाहिद सीविस्तानी जो कौल नकुल कयां। ऐं इंशाअल्लाह असां आइंदा मुख़्तलिफ़ दोस्तनि जे पुछण जे करे मां मुख़्तलिफ़ क्लिप्स तव्हांजी ख़िदमत में सिंध में जेके 2 जॻहनि ते कूड़ियूं क़बरूं ठाहिनि पिया, जिन ठाहियूं आहिनि या जेके ठहियल आहिनि, उन्हनि जे मुतालिक़ मां अर्ज़ु कंदुसि त तारीख़ी हवाले सां इहे साबित न आहिनि। मखदूम अब्दुल वाहिद सीविस्तानी रहमतुल्लाहि ताला अलैह सिंध जो वॾो फ़क़ीह आलिम आहे। इन खां अलावा बि असांजे समूरनि फ़क़ीहनि इतिफ़ाक़ कयो आहे, जेको कूड़ी क़बर ठाहींदो उन जी घर वारीअ खे तलाक अची वेंदी। एॾो हराम जो कमु आहे, एॾो ग़लति कमु आहे। ॿुधाइण मक़सदु फ़क़ति हीअ आहे त हराम कमु, ग़लति कमु कंहिं मुस्लमान खे जुगाए नथो जो कूड़ी क़बर ठाहे। असांखे अल्लाह तबारक व तआला इस्लाम शरीयत जे अहकामनि ते हलण जी तौफ़ीक़ नसीब फ़रमाए ऐं ग़लति कमनि खां पनाह नसीब फ़रमाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाहि व आख़िरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।